हाँ जी बिल्कुल असां अलियाबाद मौजूद आहियूं जेको डिस्ट्रिक्ट काउंसलर अलियाबाद डिस्पेंसरी में चोरी थी वई आहे जेको असां वटि स्टाफ अमलो बि मौजूदु आहे जो असां सुबुह जीअं हिते पहुतासीं त इन्हनि ॿुधायो त असांजी चोरी थी चुकी आहे जेको इन्हनि जो काफ़ी सामान चोरी थी वियो आहे अचो त अमले सां मुखातिब थी गुफ़्तगू कंदासीं त छा छा वियो आहे ऐं कहिड़ी सामान चोरी थी चुको आहे। सुबह वारे टाइम ड्यूटी दौरान अची अस्पताल खुली सी त अस्पताल जे कुझु जेके दरवाज़ा ॿ हुया उन्हनि जा ताला तोड़े विया उन्हनि मां असांजो सामान कुझु डिटेल नज़र अची चुको हुयो उहो बैटरी चोरी थी चुकी हुई इनजे करे तालनि जा तव्हां पाण ॾिसी सघंदो त भॻल हुया दरवाज़ा जा ताला ऐं असांजे अटेंडेंट असांखे ॿुधायो पाण खे दवा जी चोरी थी चुकी आहे असांजी दवा चोरी त हिते जेका जल्द खां जल्द चोरी वापसि करे जीअं सुबुह असां आयासीं ड्यूटीअ ते मेन गेट खोलियोसीं अस्पताल जो त जीअं अंदरि आयासीं दाख़िल थियासीं ॾिठासीं त ॿिन्ही रूमनि जा ताला वग़ैरह टुटा पिया अंदरि जीअं थियासीं त बैटरी वग़ैरह असांजी चोरी थी वई ताला वग़ैरह टुटा पिया उन खां पोइ असां ऑफिस जे स्टाफ खे इंफॉर्म कयो असां इंतज़ाम में ॾिसूं था त इन शइ जो नोटिस ऐं असांखे इहा शइ वापसि जी बिल्कुलु इन्हनि जी तव्हां ॿुधी जेको आहे जेका इन्हनि जी चोरी थी चुकी आहे इन्हनि जो मुतालबो आहे SSP जामछोरो ऐं DSP हैदराबाद ऐं जेके आला अमलदारनि खां जेको असांजी जल्द सां जल्द चोरी वापसि कई वञे।